केड़े टाइम ईंदो? अला बख्श अचण वारो आहे, हो साईं बि अची वियो। वेहो भाउ वेहो वेहो। अब न्यू खैरा अब पैसा आयो तो घर लगो क्या अब कुर्बान दे हाल मेहमान के पानी वाली पिया दी। हाज़ुर बाबा जी ता जो को मानिया रही तुम साईं पानी सब कुछ पीतो आ पर हाणे असां जूं ॻाल्हियूं ॿुधो। अब कुर्बान वे अब देव हाल हाल सब धुरियूं पुजी वयूं। हा तो को हला बस कर दे हाल हाल छा मसलो आ बाबा बुधायो। होता र साईं वहीद जो पुट कारो आ कारो आ कारो आ। मुंहिंजी घरवारीअ जो कारो आ, मूंखे हिसाब वठी ॾियो। मां घणा दफ़ा वियो आहियां, मूंखे जवाब ॾिनो अथई मथे हथ आयो आहे। बसि बोतारा तव्हां फ़ैसिलो खणी आया आहियो जी असांखे मालिक जीअं वणेव कयो। बाबा मूंखे पंहिंजी इज़त जो पांध वठी ॾियो। अब भाई दर जी सर जेकी ही गाल करे तो या सही आहे। सही सरासर ना का मासा जुल्म माजो पुट आए ही थे ना एक बच्चा पाजा पाले न सक ना हक माते इस्लाम माजो पुट थे ना कराची जो कमा ट्रो महीनो सही बचाए दो। अब आला बस कर तुझा केड़ा गवाह है। सही बेटा है सही तो मालिक मुझे बगवाए बेटा है। अब देव हाल हाल बोतारा साईं हो सब सिर्फ कूड़ तो हणे हे असांजे ॻोठ जो हाल आहे। बशकु असां पाण इन मसले में बीठा हुयासीं। हिन जेका पंहिंजी ज़ाल हुनजे कढ लाती आहे इहो हक़ आहे। बोतारा छा तू इन जी साख खणदे? साईं बिल्कुलु मां साख खणंदुमि। हक़ जी छो न मां साख खणंदुमि। मां वार जी साख खणंदुमि। अला भाई मां अखियुनि सां पाण ॾिठो आहे इहो मसलो। उठ जायो खुदा जी खौफ को जो केड़ी 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 दी तड़ी 50,000 खाए तो खुदा को भाव करो। अल्लाह माजो बुध गरीब बन जो बस तू हवाल दे। हाँ साईं सच्ची आहे इहा ॻाल्हि। ठीक है तो को गवाह आहे तुझो? नसीब माजो गवाह अल्लाह यो कोई ना है। मासा जुल्म अल्लाह को सवा माजो कोई गवाह ना। मां गरीब आया मासा ना का माजो हक कर अदालत कर खुदा वास्ते। ये सही पैसा वठी कूड़ा गवाह वठी आयो 50,000 एकड़े बावट कोई कुछ ना। अब हाजी अली थोड़ा और सुनिया। हां साईं अब हाणे मां पंहिंजो फैसलो ॿुधायां। मालिक साईं ॿुधायो। अब मां हाणे फैसलो इहो आहे असां जे नतीजे जो फैसलो पुगो आहे जेका असां धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त हिननि जी ॻाल्हियुनि मुताबिक़ वही त तूं ॾोही आहे। तुंहिंजो पुट कारो आहे। का सही मासा ना का जुल्म हुन वटि गवाह आहिनि वो साख भी खणंदा पिया। यो सही पैसा वठी कूड़ा गवाह वठी आयो 50,000 एकड़े बावट कोई कुछ ना। बस तू कूड़वा चुप करे जे मथों कारप जी चट्टी 15 लाख रुपए जा आहिनि जेके महीने जे अंदर अदा करना आहिनि तो खेला बस कदे 15 लाख मां काडो भरी सकूं। मां गरीब आहियां। मां जी अदालत कर खुदा वास्ते। वो सरासर सही नाजायज कूड़ इज्जत जो फैसलो आ। इहो ई मुंहिंजो फैसलो आ। उतो हाणे
ठीक है बाबा, ठीक है, ठीक है, ठीक है। बैठायो बा भलो कम दो यो। ठीक है, अला चंगाई के चंगाई कम कयो तो बैठायो भलो कम कयो। ठीक है। अब कुर्बान है यार, हाल हवाल त दे, तू भी न गोठ में अचे वने तो यार हे पंजो फैसलो मां कयो यार, को कार पंजा फैसला ये छा चक्कर आ? सही कारा कीअं न थियनि, इहे माण्हू वञनि था ॿाहिरों का छोकिरी 50,000 60,000 लख उन में वठी था अचनि। बोतार ॻाल्हि आहे सिधी, पाले सघनि छोकिरियूं कोन, कमाए सघनि कोन, पोइ तो वटि अचनि था कार पंहिंजो एवज़ो इल्ज़ाम खणी, पोइ तव्हां उन ते 15-15 लख एवज़ो रखी वेठा, पोइ कारी न कंदा बाक़ी छा? ऐं हुननि साईं इहो पंहिंजो धंधो ठाहे छॾियो आहे त वॾेरे वटि वेंदासीं, असांखे 10-15 लख मिली वेंदा, असां छोकिरी कढंदासीं ॿांह, वरी असां ॿी शादी करे ईंदासीं, वरी ॿीहर कारी कंदा, वरी तव्हां वटि ईंदा। अच्छा त माना इन जो मतलब आ त ॻाल्हि ईअं आहे। मां भी चवां यार हिते रोज़ कार पंजा फैसला वञ जल्दी कर सभिनी करे वठी आ, वञ हाज़िर होता है, वठी छॾे दे। मां वठी थो अचां। अॼु इहो किसो ई ख़तम कंदुमि कारो कारीगार चक्कर, ज़ुल्म में छा आहे ग़रीबनि सां। वे दादा वे होता है साईं, सभई आता थी वणे, हाणे खुदा जे वास्ते हक़दार ते फैसलो कर बाबा। वे कुर्बान वे, महिरबानी बाबा। हाणे इंसाफ थींदो। अला बस कर इहो जेको फैसलो हाणे थियो उहो फैसलो मां ख़तम थो कयां। मां कंहिं गरीब मिसकीन सां ज़ुल्म नथो करणु चाहियां, न मां कंहिंजी बददुआ थो खणणु चाहियां। अॼु खां पोइ मां हिकिड़ो कत कढां थो कारोकारीअ जो, जेको बि औरत कारी कंदो उनजो दंड 30,000 आहे, मथे हिकु रुपयो बि न मिलंदुसि। ऐं ॻाल्हि ॿुध, मां सुठो थो चवां, ज़ुल्म न कर के ग़रीब सां, पंहिंजी घरवारीअ खे घर विहाए बचनि सां जेकॾहिं कढे थो त वही तोखे 30,000 रुपया चटी भरे ॾींदो। साईं मां विहारियां थो, मां कारी न कंदुसि, पर उथो हलो तव्हां ॿधायो पटको। अल्लाह बचका असां त वार वार जी तुंहिंजी शायदि ॾिनी हुई बाबा, वो भोतारो त मालिक आहे, सरदार आहे हो त राजा। हलो हलो तोखे आबाद कंदो, ख़ुशि कंदो, तो जहिड़ा वॾा हुजनि इहो ज़ुल्म कारी कारी जो न हूंदो। अलाह ख़ुशि कंदे आबाद कंदे अहिड़ा वॾा सताए रहंदो। अलाह तव्हांखे आबाद करो। होतार साईं अॼु तूं मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। अॼु अहिड़ो त फ़ैसिलो कयो अथई, अगरि हिन सिंध धरतीअ में, पूरी सिंध में तो जहिड़ा वॾेरा ॿिया बि अहिड़ा फ़ैसिला कनि न त शायदि कसम आहे रब जी ज़ात जी, कोई कंहिंखे न्याणीअ खे कारो न कंदो। पूरी सिंध खुदा करे अहिड़ा तो जहिड़ा वॾेरा ॿिया बि पैदा करे, असांजी सिंध धरती ख़ुशहाल थी वेंदी। मौला तोखे ख़ुशि कंदो, मौला तोखे ख़ुशि कंदो।